Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. एक ताक़तवर मुल्क कावड़ जी चवे थो त रूस जो दौरो छो कयो? छा हुकूमत हटाइण जे लाइ हिकु मुल्क ॿिए मुल्क खे धमकी ॾेई सघे थो? इहा असांजी ग़लती आहे जो अहिड़नि मुल्कनि अॻियां तासुर ॾिनो त उन्हनि खां सवाइ जीअरो रहणु मुमकिन नाहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ख़ुददार ऐं आज़ाद पॉलिसी मुल्क जे लाइ अहम आहे। असां ॿियनि जे मुफ़ादनि जे लाइ पंहिंजे मुल्क खे क़ुर्बान करे छॾियो। जिन शेरवानियूं सिबायूं आहिनि उहे इंटरव्यू ॾियनि था त अमेरिका खे नाराज़ न कयो, उन खां सवाइ गुज़ारो नथो थी सघे। भारत खे दाद ॾियां थो जो हुननि परॾेही पॉलिसी आज़ाद रखी। को बि मुल्क आज़ाद पॉलिसी बिना पंहिंजो तहफ़ुज़ नथो करे सघे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ते कातिलानी हमले जी रिथाबंदी जी दावा। सुद समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त सिक्योरिटी एजेंसीज़ रिपोर्ट कयो त वज़ीर आज़म ते कातिलानी हमले जी रिथाबंदी साम्हूं आई आहे। रिपोर्ट्स बाद हुकूमती फ़ैसिले तहत वज़ीर आज़म जी सिक्योरिटी वधाई वई आहे। पाकिस्तान जे ज़िम्मेवारनि खे चवां थो त ईद उल फितर खां पोइ चूंडूं करायूं वञनि। शफ़ाफ़ चूंडूं ज़रूरी आहिनि त जीअं अवाम पंहिंजा नुमाइंदा चूंडे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त जिन पैसा वठी ज़मीर विकिणियो आहे उहे पंहिंजे तक जे माण्हुनि खे मुंहुं ॾींदा। इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ भली नाकाम बि थिए तॾहिं बि मुर्दारनि हथां शिकस्त न मञींदासीं। पिंडी शहर गद्दारनि खे पसंदि नाहे कंदो। पाकिस्तानी सियासत में सुभाणे वारो ॾींहुं इंतिहाई अहम आहे। नस्ली ऐं असली माण्हू इम्तिहान में बि साथ ॾींदा आहिनि। आउं इमरान ख़ान सां गॾु पहाड़ जीअं बीठल रहंदुसि। धमकीअ जो पैगाम उमाणण वारनि इल्ज़ामनि में का बि सचाई नाहे। अमेरिका जो धमकीअ वारे ख़त मामले ते ॿीहर रद्द अमल साम्हूं अची वियो। अमेरिकी परॾेही खाते जी तर्जुमान नीड प्राइस चयो आहे त पैगाम उमाणण जे इल्ज़ामनि में का बि हक़ीक़त नाहे। असां पाकिस्तान जे आइनी अमल जो एहतराम कयूं था। पाकिस्तान में जारी सूरतहाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। जबरी गुमशुदगी बग़ावत आहे ऐं अहिड़े अमल ते बग़ावत जो केस ठहे थो। इस्लामाबाद हाई कोर्ट में मुदस्सर नारो जी बाजाबी केस ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस अतर बिनल्लाह चयो आहे त आइन तहत हलंदड़ मुल्क में जबरी गुमशुदगियूं क़बूल जोगियूं नाहिनि। छा मुदस्सर जो पतो न पवणु रियासती इदारनि जी नाकामी आहे? वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खे इहो ॾिसणो आहे संदन मर्ज़ीअ बिना कंहिंखे बि लापता नथो करे सघिजे। मिसिंग पर्सन थियणु रियासत जी नाअहली आहे, पोइ उहे ट्रेस बि नथा थियनि। रियासती इदारा एग्ज़ेक्टिव कंट्रोल में न आहिनि त उहो ज़िम्मेवार आहे। छो न चीफ एग्ज़ेक्टिव खे ज़िम्मेवार करार ॾियूं? क़ौमी असम्बलीअ में बेअतमादी रिथ ते वोटिंग जे ॾींहुं फुल प्रूफ सिक्योरिटी यकीनी बणाई वञे। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खे ख़त माणे छॾियो। शहबाज़ शरीफ़ 10 लख माण्हू आणण बाबति हुकूमती बयाननि जो हवालो ॾींदे चयो आहे त पुलिस ऐं इंतिज़ामिया MNAs जी सिक्योरिटी यकीनी बणाइण समेत आइन तहत ज़िम्मेवारियूं निभाइनि। शहबाज़ शरीफ़ नए वज़ीर आज़म जी चूंड जे ॾींहुं बि सिक्योरिटी जो मुतालबो करे छॾियो। ख़त जी कॉपी कमिश्नर DC ऐं IG इस्लामाबाद ॾांहुं बि उमाणी वई। सेनेट चेयरमैन जी चूंडुनि ख़िलाफ़ यूसुफ रज़ा गिलानी जी इंट्रा कोर्ट अपील रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट यूसुफ रज़ा गिलानी जी अपील ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। यूसुफ रज़ा गिलानी सेनेट चेयरमैन जी चूंडुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द थियण ते हाई कोर्ट में इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कराई हुई। सिंध सरकार सैयद मुमताज़ शाह जे रिटायर थियण बाद सीनियर मेंबर
बकाला ओनर खे चीफ सेक्रेटरी जी चार्ज सौंपे छॾी। बकाला ओनर चीफ सेक्रेटरी सिंध जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। सिंध सरकार नए चीफ सेक्रेटरी जी मुक़ररी जे लाइ वफ़ाक़ ॾांहुं नाला न माणिया। ज़रियनि जो चवणु आहे त सिंध सरकार तरफ़ां बेतमादी रिथ जो मरहलो पूरो थियण बाद वफ़ाक़ खे नाला तजवीज़ करण जा इम्कान आहिनि। ठारूशाह भरिसां सरकारी स्कूल मां शागिर्द अगवा। व्याजी 4 वरहनि जे नींगर मंसूर अबड़ो खे सरेआम अगवा करे विया। नींगर जे वारिसनि स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि एहतजाज कंदे चयो आहे त मोटरसाइकिल ते सवार व्याजखोरनि पढ़ाईअ दौरान स्कूल ते हमिलो कयो। जवाबदार शागिर्दनि ऐं अमले खे हिरासत करण बाद नींगर खे अगवा करे विया। नींगर जे वालिद 2 लख रुपया व्याज ते वरिता हुआ। 5 लख रुपया अदा थियण बावजूदि व्याजखोर संदसि पोयां पइजी विया आहिनि। नींगर फौरी बाजाब कराए व्याजखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। पुलिस तरफ़ां अगवा जी रिपोर्ट दाख़िल थियण बाद नींगर जी बाजाबी जे लाइ छापनि जी दावा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स सां ॾिठियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।